बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अॼु हिन सांघी शहर में जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां हिन कॉन्फ्रेंस जो इनकाद कयो वियो आहे। असांजे जलसनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त माण्हुनि जो रुझान पंहिंजे मालिक जे तरफ़ थिए, जंहिं असां तव्हांखे पैदा कयो आहे। हिकु अज़ीम मक़सद ख़ातिर असां हिन दुनिया जे जहान में आया आहियूं। दुनिया में अचण जो मक़सदु इहो आहे दुनिया में रही कर रब साईं जी इबादत कजे ऐं मख़लूक जी ख़िदमत कजे। मक़सदु इहो आहे दुनिया में अचण जो। इबादत गुज़िश्ता क़ौमुनि में हिकिड़ा अहिड़ा राहिब हूंदा हुआ जेके जंगलात में वञी करे सिर्फ़ इबादत ई कंदा हुआ। मख़लूक खां ताल्लुक़ टोड़े करे चवंदा हुआ सिर्फ़ असां पंहिंजे ख़ालिक सां ताल्लुक़ रखूं। पोइ तोड़े जो उहा मख़लूक ज़ुल्म में पई पीसजे, तॾहिं बि हुननि जो ध्यानु इन तरफ़ न हूंदो हो। हिन उम्मत जे लाइ इहा शइ हराम कई वई। हिन उम्मत में रहबानियत नाहे। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो मां रब साईं जी इबादत कयो, सजदे वारी इबादत में मुंहिंजी हुजे, रुकू वारी इबादत में मुंहिंजी हुजे, ऐं भलाई जा कम अव्हां कयो। हिकु इंसान खे हिकु अहिड़ी अल्लाह तबारक व तआला इबादत अता फरमाई आहे जेका निमाज़ जी सूरत में तव्हां असां अदा कंदा आहियूं। हूअं त पूरी मख़लूक रब साईं जी इबादत कंदी आहे। ज़मीन जूं पूरियूं शयूं रब साईं जी इबादत करनि, आसमान जूं शयूं रब साईं जी इबादत करनि, साह वारियूं शयूं रब साईं जी इबादत करनि ऐं बेसाहियूं शयूं बि रब साईं जी इबादत कंदियूं आहिनि। हर हिकु पंहिंजे हाल में वण टिण बि रब साईं जी इबादत कंदा आहिनि। हिकु उहा मख़लूक आहे जेका क़याम में हूंदी आहे, क़याम जी सूरत में इबादत कंदी आहे। ॿी उहा मख़लूक आहे जेकी क़यदे जी सूरत में इबादत कंदी आहे। ॿी उहा मख़लूक आहे जेका सजदे जी सूरत में इबादत कंदी आहे। ॿी उहा मख़लूक आहे जेका रुकू जी सजदे में इबादत कंदी आहे। मख़लूकात में अल्लाह तबारक व तआला इहे इबादतूं विराए छॾी। ऐं इंसान चूंकि अशरफुल मख़लूकात हुयो, तमाम मख़लूक खां शान इंसान जो आहे। ॿी पूरी मख़लूक इंसान जे शान खां घटि आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला इबादतुनि जो निचूड़ हिन इंसान खे अता फरमायो। पूरी मख़लूक जे इबादतुनि जो निचूड़ इहो इंसान इबादत जेकी करे थो।
क़याम बि इन में अची वियो, रुकू बि इन में अची वियो, सजदो बि इन में अची वियो, क़ादे वारी इबादत, अतहियात जी सूरत वारी इबादत इहा बि इन में अची वई। वणनि जी इबादत क़याम वारी सूरत में आहे। जे इंसान क़याम में वेंदो आहे, नमाज़ शुरू कंदो आहे, जॾहिं क़याम जी सूरत में बीठो हूंदो आहे, वण बि इंसान जे इन इबादत में शामिल आहे। पोइ इहो इंसान क़याम खां बाद में रुकू में हले वियो, वण उते रहिजी विया पंहिंजे क़याम वारी सूरत में। हिन इंसान रुकू कयो। रुकू जी सूरत में ही इंसान उन मखलूक में शामिल थी वियो जेके रुकू जी सूरत में इबादत करनि था। चौपाया जानवर आहिनि, इन्हनि जी इबादत इहा आहे रुकू वारी सूरत। जे इंसान रुकू में बीहंदो आहे, चौपायो जानवर जी सूरत अल्लाह ताला इहा ठाहे छॾी ॼण त हे रुकू जी सूरत में रब साईं जी इबादत करे थो। ॿी उहा मखलूक आहे जेका सजदे जी हालत में आहे। हशरातुल अर्ज़ आहिनि जेके ज़मीन ते जीत घुमनि था, इहे सजदे जी सूरत में। ऐं नबातात जेके जबल आहिनि या वारी जा दड़ा आहिनि, इहे क़ादे जी सूरत में आहिनि, अतहियात जी सूरत में। इहे बि रब साईं जी इबादत करनि था। चूंकि इंसान जो आला मकाम हुयो, इंसान जो शरफ तमाम मखलूक को मथे हुयो, इंसान हिकड़ी रकात पढ़ी करे पूरी मखलूक जी इबादत में शामिल थी वियो। हिक रकात में क़याम भी आहे, रुकू भी आहे, सजदो भी आहे, क़ादो भी आहे। एॾो इंसान जो मकाम अल्लाह तबारक व तआला इंसान के एड़ो मकाम अता फरमायो आहे जो इन इंसान जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो कुरान पाक में, वत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह तबारक व तआला तीन जो कसम थियो, इंजीर जो कसम रब साईं खयो कुरान पाक में, ज़ैतून जो रब साईं कसम खयो, तूर सीना जबल जो रब साईं कसम खयो, ऐं मक्कतुल मुकर्रमा जो कसम खणी कर रब साईं फरमाए थो त इंसान खे मां सोहणो ठाहियो आहे। यानी पूरी मखलूक में मां इंसान खे अशरफ बनायो आहे। पोइ इन इंसान खे हैफ हुजे जेको इंसान कंडन ऐं झंडन जे आॾो, कब्रनि जे आॾो सजदा करे थो, पंहिंजूं हाजतूं उन्हनि वटि खणी थो वञे, इन इंसान पंहिंजे उन शरफ खे विञाए छॾियो जेको अल्लाह तबारक व तआला हिन इंसान खे शरफ अता फरमायो हो, जो अल्लाह तबारक व तआला इन्हनि मुतबर्रिक शयुनि जा कसम खणी करे फरमायो थो तो मुखे इंजीर जो कसम, मुखे ज़ैतून जो कसम, मुखे तूर सीना जबल जो कसम, मुखे हिन मक्कतुल मुकर्रमा जो कसम, अमन वारे शहर जो कसम आहे त मां इंसान खे सोहणो बनायो आहे। छो त अल्लाह तबारक व तआला हिन इंसान खे पंहिंजे हथनि सां ठाहियो। इंसान अव्वल हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे हथनि सां ठाहियो। जेका रब साईं खे शक्ल वणी उहा इंसान जी रखे। बाक़ी ॿी मखलूक जे लाइ रब साईं फरमायो कुन, थी त थी पओ, बस उहा थी पई। इंसान ई आहे अल्लाह तबारक व तआला हिन इंसान खे पंहिंजे कुदरत जे हथनि सां ठाहियो। जेका शइ जाते मुनासिब हुई, अखियूं जाते मुनासिब हुयूं अल्लाह ताला उते रखियो, वात जाते मुनासिब हुयो अल्लाह ताला उते रखियो, कन्न जाते मुनासिब हुया उते रखे।
गोया के इंसान जे जिस्म जे मथों रब साईं जी दस्तकारी थियल आहे। उन साने रब साईं जी ज़ात हिन इंसान जे वजूद के एड़ो सोनो बनायो। पोइ वरी एड़ो इंसान नालायक जो उन करीम रब के छड़े करे गैर जे आॾो सजदा करे, नफ़े नुक़सान जो मालिक गैर के समझे, उन जे लाइ नज़रो नियाज़ करे गैर जे लाइ। जो रब साईं फरमाए थो त ए इंसान तुंहिंजी इबादत मां रब साईं जे लाइ हुजे। जो अल्लाह तबारक व तआला इन इंसान जे लाइ फरमायो कुतलल इंसान मा अकफर, मार पवे इन इंसान के केडो न इहो इंसान नाशाकिर आहे। अल्लाह तबारक व तआला इन इंसान के फिटकार कई आहे त मार पवे इन इंसान के केडो न नाशाकिर आहे जो मार प साईं जे नेमतुन उज़मा जो इनकार के कुरान पाक जी नेमत के ठुकराए छे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेड़ी हस्ती जे सुन्नतुन के ठुकराए छे, वो तरीको हिन इंसान के न वणियो। जो अल्लाह ताला फरमायो कुतलल इंसान मा अकफर मिन अय्य शैइन खलक़, ए इंसान मा तो के सोनो सब तो केड़ी शय मां पैदा कियो आहे। ए इंसान तू पंहिंजी तखलीक के न ॾिठो, तू तो हिकिड़ो बदबूदार कतरो है जेको कतरो इंसान जे जिस्म के लगे तो इंसान जो जिस्म पलीत थी वने, कपड़े के लगे तो कपड़ो पलीत थी वने। उन कतरे मां तो कोई सोनो इंसान पैदा कयो। भले अल्लाह ताला फरमायो कुतलल इंसान मा अकफर मिन अय्य शैइन खलक़, केड़ी शय मां तो ठायो आहे। मिन नुतफा, हिकिड़ो नुतफो आहे बदबूदार नुतफे मां अल्लाह तबारक व तआला हिन इंसान जी तखलीक कई। पोइ अल्लाह तबारक व तआला हिन इंसान के एडो शर्फ अता फरमायो। पोइ हिन इंसान जे मथों वरी जिम्मेवारी लगी वई। अल्लाह ताला फरमायो वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून, तहां भलाई कयो तो तहां कामयाब थी। भलाई जा कम कयो, नेकियूं कयो, मखलूक सां सोना हलो, खालिक जो हक़ भी तहां ते आहे तो मखलूक जो हक़ भी तहां ते आहे। सिर्फ इंसान हिकड़े हक़ के पूरो कंदो तॾहिं भी इहो इंसान कामयाब न थींदो जेसी ताईं ये ॿई शयूं हूंदियूं। मखलूक जी ख़िदमत में के वॾो दख़ल आहे। हिकिड़ो बुजुर्ग मौलाना अब्दुल रहीम रायपुरी रहमतुल्लाह अलैहि हिकु मुरीद रहंदो हुयो। कुछ ॾींहंनि खां बाद में उन मुरीद इजाज़त वरिती सां मूंखे हाणे इजाज़त ॾियो, मां भी माण्हुनि खे ज़िक्रुल्लाह ॾिसां। उनखे फरमायो त तुम्हें हिकिड़ी कमी आहे, तुम्हें ख़िदमत जो मादो नाहे। तू हितों हले वञ मखलूक जी ख़िदमत कर वञ, जॾहिं तुम्हें इहो मादो ईंदो पोइ मां वटि अची वञ। इहो शख़्स हले वियो इंसानियत जी ख़िदमत में लॻी वियो। इंसाननि जी ख़िदमत करे पियो, जेके कमज़ोर हुया, हीणा हुया, लाचार हुया, उन्हनि जी ख़िदमतूं करे पियो, उन्हनि जे कम में वॾाए पियो, कि पुलियूं वग़ैरह ठाहे पियो, जिते इंसाननि जो गुज़र थींदो। कुछ वक़्तु इंसाननि जी ख़िदमत करे वरी पंहिंजे मुर्शिद वटि आयो त मां इंसानियत जी ख़िदमत करे आयो आहियां।
जो पाण फरमायसि मां तोखे चयुमि मखलूक जी ख़िदमत कर वञी, तोखे इहो न चयुमि सिर्फ़ इंसानियत जी ख़िदमत कर। मखलूक में इंसान भी अची विया, हैवान भी अची विया, झंग जा जानवर हुजनि या पालतू जानवर हुजनि, सभु इन में अची विया। तंहिंजे करे फरमाइसि वरी तूं हले वञ, मखलूक जी ख़िदमत करे पोइ मां वटि अच। इहो इंसान ई हले वियो, ख़िदमत में लॻी वियो, जेके डुबरा जानवर ॾिसे पियो उनखे पाले पियो, को ज़ख़्मी जानवर ॾिसे पियो बलम पटी हथ करे उनखे वञी ज़ख़्म खे हणे पियो। इहो मखलूक जी ख़िदमत में लॻी वियो। ख़िदमत कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं ॾिठईं त हिकिड़ी नई आयल कुती आहे जेका झंग में आहे पर तमामु ॾुबरी थी चुकी आहे, नंढड़ा नंढड़ा बचड़ा अथसि, ऐं उहा बचड़नि खे छॾे करे शहर जी तरफ़ नथी वञे, को बाज़ार जे तरफ़ किथां को टुकुर गबो खणी अचे। जो हिन ॾिठो त हिन जा बच्चा भी कमज़ोर आहिनि, पाण भी कमज़ोर आहे। हिन चयो त मां काथे गाफ़िल हुयुसि, छो न मां इन जी ख़िदमत कयां। ही इंसान डोड़ंदो वियो शहर जे तरफ़, चए थी सघियो तो मतां मुंहिंजे अचण खां अॻु में मरी वञनि इहे। बाज़ार में वियो, हिन वटि टको पैसो कुझु बि कोन हुयो, पंहिंजी कमीस लाहे करे नानवाई खे ॾिनई, उन बोरजी खे ॾिनई जेको मानियूं पचाए पियो। चए मुंहिंजी कमीस थी हिन जे एवज़ में मूंखे 5-7 मानियूं ॾे। हुन चयोसि त इहो त कमीस तूं खणी वञ, मां तोखे मानियूं ॾियां थो। उहे मानी वठी करे हलियो त हाणे इन नानवाई खे फ़िक्र थियो त अलाए चोर त न हुयो, झंग जे तरफ़ हलियो वियो। जेकॾहिं हिन खे बुखायल हुजे हा त हिते वेही करे खाए हा। हिन चयो त मां हिन जो पीछो कयां। पोइ इन जो जॾहिं पीछो कयईं ॾिठईं त इहे मानियूं मुंहिंजी कुती खे खाराए थो। उहा ॾुबरी कुती जेके पंहिंजा बचड़ा छॾे करे खाधे खुराक जे लाइ न वञे पई। जॾहिं उन कुती खे मानियूं खाराईं, हीअ अची अदब सां अची मिलियुसि, चयसि त मूंखे रब साईं जो नालो ॾस। जो हिन इंसान उन वक़्त में हिन खे जवाब ॾिनो त मूंखे अञा इजाज़त न मिली आहे, सो जॾहिं इजाज़त मिली अहिड़े क़िस्म जी मां तोखे नालो। पोइ ही शख़्स वियो पंहिंजे मुर्शिद वटि मोटी, चयसि ही मुंहिंजे कढ लॻो आहे, जो पाण फरमायोसि त तोखे इन जे करे इजाज़त मिले थी, तूं इन हिकिड़ी ॾुबरी कुती जी ख़िदमत कई आहे, इन ख़िदमत जे करे तोखे विलायत मिली आहे। इन झंग जे जानवर जी ख़िदमत जे करे अल्लाह तबारक व तआला उन शख्स खे विलायत ॾेई छॾी। इहो आहे ख़िदमत जो नतीजो। हिकु इंसान कुती जी ख़िदमत करे थो त उनखे विलायत मिली सघे थी, पर जेको इंसान इंसानियत जी ख़िदमत करे थो, छा इन जो केतिरो त मक़ाम हूंदो। असांजो मक़सद इहो हूंदो आहे, जमात जो मक़सद इहो हूंदो आहे इलेक्शन में हिसे वठण जो, हक़दार खे पंहिंजो हक़ मिले। अल्लाह तबारक व तआला तमाम इंसानियत जे मथां इहा ज़िम्मेवारी रखी आहे। उहे कोशिश करे जेकॾहिं ज़ालिम सां मुक़ाबिलो करणो पए त मुक़ाबिलो करे उन हक़दार खे हक़ वठी ॾे। असांजो मक़सद इहो हूंदो आहे। जीअं तव्हांखे उलमाए किराम पंहिंजे पंहिंजे वक़्त में इन शइ जी आगाही ॾिनी त जमीयत उलमाए इस्लाम
बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठी थी। इहो हिकिड़ो सीढ़ी जो पहिरियों ॾाको आहे। जेकॾहिं पहिरियों ई ॾाको न हूंदो त अॻिते इंसान न चढ़ी सघंदो। तव्हां इनखे ख़िदमत जो मौक़ो ॾियो त इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हां इनखे ॾिसंदव त कीअं इहे उलमाए किराम इन ज़ालिमनि खां हक़ छीनी करे असांखे ॾिना। पर जेकॾहिं असां इन्हनि खे इते ई ठुकराए छॾींदासीं पोइ थी सघे थो त अॻिते बि असांखे कामयाबी न मिले। जेकी वॾी इलेक्शन आहे ही बुनियाद आहे। जेकॾहिं बुनियाद मज़बूत हूंदो, जंहिं जॻह जो बुनियाद मज़बूत हूंदो आहे त उहा इमारत बि मज़बूत हूंदी आहे। जेकॾहिं बुनियाद कमज़ोर हूंदो त उहा इमारत न हली सघंदी। इन जे करे उलमाए किराम फ़ैसिलो कयो आहे त बल्दियाती इलेक्शन में उलमाए किराम हिस्सो वठनि था। इन्हनि सां तव्हां भरपूर ताउन कयो। त अल्लाह तबारक व तआला जो बि इहो हुकुम आहे त तव्हां भलाई जा कम कयो। पोइ इंसानियत सां भलाई हुजे या हैवानियत सां भलाई हुजे, इन जे करे तव्हां असांखे खपे त भलाई जा कम कयूं। पोइ इंसानियत सां भलाई हुजे या के ॿिया मखलूक आहे रब साईं जी, पोइ मखलूक उहा हलाल हुजे या हराम हुजे, पोइ इहा क़ैद न आहे। इंसान खे ख़िदमत करणी आहे, पूरी मखलूकात जी ख़िदमत करणी आहे। मखलूक जी ख़िदमत जो इहो छो त इंसान पाण खे घटि करे थो। जो हिकिड़ो शख़्स वञी रहियो हुयो, रस्ते जे ॿिन्ही पासनि में पाणी हुयो, हेॾो बि पाणी हुयो हेॾो बि पाणी हुयो, रस्तो सोढ़ो हुयो। ॾिठे त अॻियां हिकिड़ो कुतो अचे थो। हिन इंसान चयो त मां बहितर आहियां इन कुते खां, इन कुते खे हटाए करे मां हलियो वञा। थोरो अॻिते हलियो, इनखे ज़मीर मलामत कई, ऐं इंसान थी सघे थो मतां तुंहिंजी मग़फ़िरत जो फ़ैसिलो न थिए, पोइ त तोखां कुतो भलो आहे। छो त कुते जे लाइ जहन्नम न आहे, जहन्नम आहे त इंसान जे लाइ आहे। हुन पंहिंजे अंदर खे ज़मीर खे निंधियो, ऐं इंसान जेकॾहिं तूं कामयाब थी वई पोइ तुंहिंजे लाइ जन्नत आहे, जेकॾहिं नाकाम थिए पोइ त तुंहिंजे लाइ जहन्नम आहे। इहो परे थी करे बीह रहियो त मूंखां त कुतो भलो आहे। जॾहिं कुतो तो लंघी वियो, अल्लाह तबारक व तआला इन अमल जे करे इन इंसान खे एॾो रुतबो अता फरमायो, ज़ाकिरीन में करे छॾियंसि। जेके ज़ाकिर माना रब साईं जा हूंदा आहिनि, उन्हनि में शुमार रब साईं करे छॾियुसि। इहो आहे मखलूक जी ख़िदमत। तव्हां असां जेतिरो थी सघंदो आहे ज़ुल्म में अॻिते हूंदा आहियूं। हसद ऐं कीनो ऐं साड़ ऐं बुग़्ज़ इहो असांजो पेशो थी चुको आहे। कंहिंखे सुखियो ॾिसंदासीं त कोशिशि कंदासीं त जेकर इनखे कहिड़े नमूने सां इनखे पोइते कजे। तव्हां असां इन में फ़िक्र में हूंदा आहियूं। हसद ऐं साड़ अहिड़ी शइ आहे जो हसद जे करे इंसान जूं नेकियूं सड़ी तबाह थी वेंदियूं आहिनि। अॼु मुसलमाननि में हसद आम आहे। नेकनि ऐं सालिहनि में बि इहो मर्ज़ आहे। इहो वरी तमामु बुरो मर्ज़ आहे।
एडो बुरो मर्ज़ आहे जो फिरऔन शैतान को पुछो हुयो पाण को वधिक भी कंखे बदबख्त ॾिसो थी तोखों वधिक को आहे बदबख्त को बद किरदार मानू को खबीस मानू तोखों वधिक भी आहे चे हिकड़ो मानू आहे चे वो केड़ो आहे चे हिकड़ो शख्स होजे जो उन वट माल होजे गऊ वगैरह हुजनि जो घणो खीर ॾियन पो उन जे बे पाड़े वारे खे चयो वञे भला इहो तो वट भी हुजन चे मां वट न हुजन त न हुजन इन वट न हुजन माखे इहा शइ पसंद आहे भली मां वट न हुजन पर इन वट न हुजन फिरऔन के शैतान चयो त इहो माखों भी बदतर इंसान आहे अज इहो मर्ज़ आम आहे कंहिंखे का दुनिया जी फरावानी ॾिसंदासीं त हसद में इंसान जली वेंदो इन जे करे हीअ क़ौम पोइते आहे इन जे करे तव्हां असां अॼु पोइते आहियूं इन जे करे मुस्लमाननि खे सोभ नथी मिले मुस्लमाननि खे कामयाबी नथी मिले मुस्लमान जेकॾहिं पंहिंजो इस्लाह कंदा त इंशा अल्लाह मुस्लमाननि जी कामयाबी कदम चुमंदी अॼु तव्हां असां नमाज़नि खे ज़ाहिर करे छॾियोसीं जो यहूदिन जे वॾे आलिम यहूदिन खे चयो हो तव्हां फिक्र न कयो मुस्लमान कामयाब न थींदा जेकॾहिं इहे मुस्लमान जेतिरा जुमे जी नमाज़ में मुस्लमान गॾु थींदा आहिनि जेकॾहिं एतिरा मुस्लमान सुबुह जी नमाज़ में गॾु थिया त तव्हांजो यहूदिन जो आख़िरी ॾींहुं हूंदो पर अॼु असां मुस्लमान नमाज़नि खे छॾे ॾिनोसीं नमाज़नि खे ज़ाहिर करे छॾियोसीं अक्सर करे ॾिठो वञे तो नेकोकार सालिह इंसान असां जहिड़ा मौलवी कई सुबुह जी नमाज़ में न हूंदा चंद जमाती वेठा हूंदा एडो सुबुह जी नमाज़ जो मक़ाम आहे जो उन यहूदिन चयो जेकॾहिं मुस्लमान सुबुह जी नमाज़ में एतिरे तइदाद में हूंदा जेतिरा जुमे जी नमाज़ में हूंदा आहिनि यानी सभु पाड़े जा नमाज़ में ईंदा त इहो मुस्लमाननि जे कामयाबी जो ॾींहुं हूंदो ऐं तव्हांजो आख़िरी ॾींहुं हूंदो यहूदिन जो पर मुस्लमाननि इन शइ खे छॾे ॾिनो इबादत खे छॾे ॾिनो जंहिंजे करे पोइते आहे मुस्लमान दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे सिरात मुस्तक़ीम हल तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।